सिंधी मौसीक़ीअ में जेकॾहिं को फ़नकार शोहरत माणे थो त उन पुठियां संदसि आवाज़ सां गॾु ॻायल शाइरी जो बि अमल दख़ल हुजे थो। कुझु फ़नकार शाइरनि जे करे बि मक़बूल थींदा आहिनि। अॼु ज़िक्र कंदासीं माज़ी क़रीब जे पुख़्ते शाइर अब्दुल ख़ालिक़ अब्द जो। संदसि पूरो नालो अब्दुल ख़ालिक़ वल्द अर्स मोहम्मद ज़ात रिंद आहे। बलाल जलाल चांडीअ जे आवाज़ में ही कलाम कंहिंखे यादि न हूंदो। लखन जो छलो कटे जो की भाया, लखन जो छलो कटे जो की भाया, सजन की निशानी वो सीने में लिखाया, लखन जो छलो। हिन कलाम अब्दुल ख़ालिक़ अब्द खे ऐं जलाल चांडियो ॿिन्ही खे झरझंग मशहूर करे छॾियो। अब्दुल ख़ालिक़ अब्द 1 जनवरी 1950 ते शहर शोराण बलूचिस्तान में पैदा थियो। संदसि तालीम अदीब फाज़िलई BA आहे। पाण रिटायर प्राइमरी उस्ताद आहिनि। पाण 3 अप्रैल 1964 ते प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो। शाइरी जी शुरूआत 1970 खां कयईं। अंदाज़न 8 सालनि जी उमिरि में बलूचिस्तान खां हिजरत करे ज़िले नवाबशाह मौजूदा बेनज़ीराबाद खां 16 किलोमीटर परे ॻोठ गौस बख्श रिंद 60 मेल में रहाश अख़्तियार कयईं। नालो असुल साईं मुंहिंजो आहे अब्दुल ख़ालिक़ ऐं तख़ल्लुस शाइरी में मूं रखियो अब्द माना बानो। ऐं असुल तालुक़ मुंहिंजी ॼम जेका आहे उहा सूबो बलोचिस्तान आहे। ऐं उन खां पोइ मां सॼी तइलीम जेका आहे उहा सिंध मां ई वरिती आहे, सिंधी में वरिती आहे तइलीम। सिंधी में सिंधी फाइनल करे पोइ पहिरियों उस्ताद थियुसि। उस्ताद खां पोइ वरी मूं सिंधी ॾेई लाड़ो कयो जो सिंधी में सिंधी अदीब आलम ऐं अदीब फाज़िल कयुमि। जॾहिं अदीब फाज़िल कयुमि त उन खां पोइ मूंखे शाइरी जो शऊर थोरो घणो सम्झ में अची वियो त मां इन तरफ़ मुतवजह थियां शाइरी जे तरफ़। ऐं उन में छा हो जो 14-15 सुर जेके आहे लतीफ़ साईं जा उहे असांखे कोरस में पढ़णा हुआ, उहे मूं पढ़िया। उन खां पोइ थोरी घणी शाइरी जी ॼाण मिली। उन खां पोइ वरी उस्ताद, छो जो हिन में 2 ॻाल्हियूं आहिनि, ॾात बि आहे कुदरती, वरी ॾांव बि आहे, सिखणो बि पवे थो। जंहिंमें बहरा वज़न आहे, काफ़ी कीअं लिखिजे, वाई कीअं लिखिजे, गीत कीअं लिखिजे, गज़ल कीअं लिखिजे। इहे जेके बि सिन्फ़ूं आहिनि सभिनी जूं जेके आहिनि धारदार सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि मीटर जुदा हूंदा आहिनि हर कंहिं जा, उहे सिखणा पवंदा आहिनि। तव्हांखे असुल शाइरी जो शौक़ु कीअं जाॻियो? वाहिद ज़रियो असां वटि ॿाराड़ियुनि में रेडियो ई हुयो। माण्हू अक्सर रेडियो ई ॿुधंदा हुआ। किथे कमकार ते वेंदा, लाबारे ते वेंदा या किथे बि वेंदा त रेडियो उन्हनि सां साणु हूंदो हो, रेडियो ॿुधंदा। ऐं मां बि जेको आहे सो रेडियो खां ई मुतासिर थी इन शाइरी ॾे लाड़ो कयो। उन वक़्त में 2 शख़्सियतूं जेके हुयूं असांजे रेडियो ते छांयल हुयूं, हिकु मखदूम तालिबुल मौला साईं ऐं ॿियो साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई। अक्सर इन्हनि जा कलाम रेडियो ते घणो हलंदा हुआ। पोइ उन्हनि कलामनि जे ई करे पोइ रेडियो ते कुझु तवजो बि थी पियो। तंहिंखां पोइ शाइरी जो शौक़ु बि जाॻियो ऐं शाइरी खे पढ़ण खां पोइ बि सुजाॻी थी त शाइरी कीअं कजे। पोइ मतिलबु त हिन फील्ड में अचणु थी वियो। ऐं उस्ताद मुंहिंजो नवाबशाह जो इहो मशहूरु काफ़ी जो शाइर हो, पीर ज़िया खियारवी साहिबु मरहूम गुज़ारे वियो हाणे। उहो काफ़ी जो तमामु भलो शाइर हो। उन खां मूं सिख्या वरिती। संदसि शाइरीअ जा 4 किताब मार्केट में पहुची चुका आहिनि। अब्द जो आवाज़, सिंध सूंह सजण, सोचनि जो संसार ऐं तुंहिंजी कावड़ में कुर्ब घणो। किताबूं जा 4 अची विया आहिनि मार्केट में। पहिरियों किताब जो नालो हो अब्द जो आवाज़ ऐं ॿियो किताब जो नालो हो त सिंध सूंह सजण ऐं 3 किताब जो नालो सोचनि जो संसार ऐं 4थी किताब जो नालो आहे तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो।
मन 4 किताब अची विया। 4 किताब अची विया। मवाद मूं वटि अञा बि 2 किताबनि जो पियो आहे। अच्छा, हा, पोइ जॾहिं कुदरत वारे मौक़ो ॾिनो त इनशाला छपराइबा उहे। तव्हांखे एवार्ड मिलिया? हा, एवार्ड कुझु त मिलिया आहिनि। कहिड़ा कहिड़ा? एवार्ड पाण गवर्नमेंट जे तरफ़ां न, बाक़ी जेके बि प्राइवेट इदारा आहिनि या सिंधी अदबी संगत आहे उन तरफ़ां, DC जे तरफ़ां बि हिकिड़ो एवार्ड मिलियो आहे। ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियो शहदादपुर में, 97 जी ॻाल्हि आहे, सिंधी उर्दू मुशाइरो, उन में बि मूंखे एवार्ड मिलियो। 1980 में संदसि शाइरी रेडियो पाकिस्तान ते प्रोड्यूसर अनवर बलूच अप्रूव कई। उन वक़्तु मौसीक़ी जो ॼाणो ख्वाजा इमदाद प्रोग्राम मैनेजर हो। रेडियो ते पहिरियों कलाम जेको मुंहिंजो आयो उहो बि फोटे ज़रदारी जे ई आवाज़ में कमर्शियल रिकॉर्डिंग हुई, EMI कंपनी जी, कराची मां जेका थी हुई। तो इहो ई कलाम जंहिं लाइ अॻु में पाण ॻाल्हि कई त छॾे देश पंहिंजो प्यारा हलिया विया, करे कुर्ब वारा किनारा हलिया विया, ऐं पहिरियों इहो ई कलाम रेडियो ते नशर थियो। ऐं उन सां गॾु ई ॿियो फोटे ज़रदारी जो मुंहिंजो तूं ई सजण दां कंहिंखे ॾियां, भला गैरनि सां कहिड़ी ख़बर कयां, इहे 2 फोटे ज़रदारी कलाम ॻाया जेके तमामु मशहूरु थी विया रेडियो ते। छाओ जो जेके बि फनकार हुआ उहे ख़ासि करे सुठी शाइरी ॻाईंदा उन दौर में। ऐं मरहूम फोटो ज़रदारी त हिकिड़ो ख़ान साहिब फनकार हो, जंहिंजी इब्तिदा खां वठी इंतिहा ताईं जेकी बि कुझु हुन ॻायो ऐं उहे हुन जा अक्सर कलाम मक़बूल हुआ। त मुंहिंजे कलामनि लाइ बि जॾहिं मां पाण रेडियो ॿुधंदो हुउसि त हफ़्ते जो हिकिड़ो प्रोग्राम रखंदा, पोइ वरी उहा ख़त जेके ईंदा, पोइ उहे ख़त ॻणींदा त कहिड़े कलाम लाइ असां वटि ख़त घणा आया, पोइ हुन जो तफ़सील ॿुधाईंदा जी। पोइ अक्सर करे इहे जेको फोटे साहिबु पहिरियों मुंहिंजा 2 कलाम ॻाया, इन्हनि में इहे नंबर खणी वेंदा पंहिंजे जहा ते, ख़त घणा ईंदा, तमामु फरमाइशी। भला गैरनि सां कहिड़ी ख़बर कयां, मुंहिंजो तूं सजण